दोस्तों भाइरो बुजुर्गो मुअज़्ज़ज़ व मुकर्रम उलमा इकराम, अजोकी हीअ अज़मत सहाबा व अहले बैत कॉन्फ्रेंस अल्लाह जे फज़ल व करम सां 10 सालनि जो तसलसल आहे ऐं हिन जामे मस्जिद अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु में इन अरसे खां जारी ऐं सारी आहे। हिन कॉन्फ्रेंस जी मेहनत जो सहरो असांजे प्यारे शागिर्दनि मौलाना अब्दुल वहीद जमाली ऐं हाफ़िज़ अबू सुफ़ियान कलोड़ खे वञे थो जो हिन फितने जे दौर में ऐं हिन महांगाई ऐं मादा परस्ती जे दौर में जॾहिं माण्हू पंहिंजी दुनिया खे सभु कुझु सम्झी वेठा आहिनि, अहिड़े फितने जे दौर में असांजा ही प्यारा शागिर्द क़ाल अल्लाह ऐं क़ाल रसूल जी हीअ मजलिस हीअ महफ़िल तव्हां भाउरनि जे ताउन सां मुनक़िद कनि था। अल्लाह ताला सदन हिन कोशिश खे पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। ऐं कॉन्फ्रेंस जे मौज़ू ऐं उनवान जे हवाले सां 2 ख़िताबात तव्हां ॿुधी चुका आहियो। मदरसा अनस मालिक अल अंसारी जेको असांजे बरादर मोहतरम फ़ज़ीलत शेख मौलाना मोहतरम मुकर्रम शमीमुल हक़ अंसारी हफ़िज़हुल्लाह जे ज़ेर इदारत हलंदड़ आहे। हीउ इदारो हिन शहर वारनि जे लाइ पर हिन ज़िले वारनि जे लाइ बल्कि पूरे अहले सिंध जे लाइ क़ुरान ऐं सुन्नत जो हिकिड़ो क़िलो आहे ऐं इंशाअल्लाह ज़ख़ीरा आख़िरत आहे। पंहिंजी गुफ़्तगू जे आगाज़ खां अॻु असां साईं मोहतरम मौलाना शमीमुल हक़ अंसारी हफ़िज़हुल्लाह खे ख़िराज तहसीन पेश कंदासीं जो हक़ीक़त में हीउ तालीम ऐं तालुम जो सिलसिलो, हीउ दर्स व तदरीस जो सिलसिलो, हीउ दावत ऐं इस्लाह जो सिलसिलो, इन जा रूह रवां ऐं सरबराह साईं जिन अल्लाह साईं संदन हिफ़ाज़त फरमाए ऐं खेनि सिहत कामिला अता फरमाए ऐं संदन मसाई जमीला खे पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। त अज़ीज़ो दोस्तो, हिन कॉन्फ्रेंस जा 2 अहम ख़िताबात इंशाअल्लाह थियणा ऐं उन्हनि ख़िताबात खां अॻु मुंहिंजी हीअ गुफ़्तगू इंशाअल्लाह मुख़्तसर हूंदी ऐं इन्हनि 2 अहम ख़िताबात जे लाइ असांजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि मोहतरम जनाब फ़ज़ीलत शेख हाफ़िज़ राशिद शरीफ़ मेहो हफ़िज़हुल्लाह जेके हैदराबाद खां पंहिंजे मसरूफ़ियात मां वक़्तु कढी करे हिते आया ऐं असांजी हिन रौनक हिन मजलिस खे रौनक बख़्शी अथनि, उन्हनि जो मां शुक्रियो अदा कंदुसि। अल्लाह साईं संदन अचनि पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। अहिड़े नमूने सां मोहतरम जनाब क़ारी मुश्ताक़ अहमद खरल हफ़िज़हुल्लाह जेके संजोरा खां आया आहिनि, इंशाअल्लाह उन्हनि जो आख़िरी ख़िताब थींदो। उन्हनि जा बि असीं थोराइता आहियूं जो पाण पंहिंजी मसरूफ़ियात मां वक़्तु कढी करे आया आहिनि ऐं कॉन्फ्रेंस जे हवाले सां ए 2 ख़िताबात इंतिहाई अहम आहिनि। इंशाअल्लाह ए 2 ख़िताबात तव्हां समाअत कंदव ऐं पंहिंजे ईमान में इज़ाफ़ो कंदव ऐं इंशाअल्लाह इन्हनि 2 ख़िताबात सां सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन व अहले बैत इज़ाम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे हवाले सां अवांजो ईमान ताज़ो थींदो ऐं गॾोगॾु अवां भाउरनि ऐं दोस्तनि खे इहा बि ख़बर पवंदी त हिकिड़ा उहे दोस्त आहिनि जेके साल जा 10 ॾींहं अहले बैत खे यादि कंदा आहिनि ऐं विच में कुझु मख़सूस मजलिसूं करे ऐं पंहिंजे पाण खे खाली मुहिब अहले बैत सॾाइनि था
अवां खे असांजे उलमा किराम जा ख़िताबात ॿुधण खां बैदि अंदाज़ो थींदो त असुल मुहिब सहाबा व मुहिब अहले बैत केरनि ऐं अहले बैत जो असुल मक़ाम ऐं रुतबो जेको जमात अहले हदीस क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में बयान करे थी उहो ई उन्हनि जो असुल मर्तबो ऐं मक़ाम आहे ऐं असुल मोहब्बत नबी अलैहिस्सलाम जे सहाबा ऐं अहले बैत सां अमली एतबार सां उहा जेकी आहे उहा मोहब्बत कंहिं ॿिए मसलक जी न बल्कि मसलक अहले हदीस जी आहे इंशाअल्लाह। त इन हवाले सां तव्हां ख़िताबात ॿुधंदव। उन्हनि ख़िताबात खां अॻु आऊं कुझु गुज़ारिशात तव्हांखे इन हवाले सां पेश कंदुसि त अज़ीज़ो दोस्तो पंहिंजी हीअ जेकी ज़िंदगी आहे पंहिंजी जेकी हयाती आहे इहा ॾाढी मुख़्तसर ऐं थोरी आहे। इहा फ़ानी ऐं ख़तमु थियण वारी आहे। इहा हयाती इहा ज़िंदगी जेकी असांखे बज़ाहिर डिघी ऐं तवील लॻे थी इहा हयाती इहा ज़िंदगी गुज़ारे करे पाण जेॾी महिल पंहिंजे रब जे साम्हूं पेश थींदासीं तेॾी महिल इहे जुमिला पंहिंजे ज़ुबानुनि ते हूंदा त अन्नहुम यौम यरौनहा लम यल्बथू इल्ला अशियतन औ दुहाहा। जॾहिं बाना उते पहुचंदा तॾहिं उन्हनि खे इहो अहसासु थींदो इहो अरमान थींदो ए मुंहिंजा रब दुनिया में जेकी तो असांखे ज़िंदगी ॾिनी हुई उहा त हिकिड़ी सुबुह हुई ऐं हिकिड़ी शाम हुई। असां त उन ज़िंदगी में तोखे सुञाणे न सघियासीं तुंहिंजे रसूल खे सुञाणे न सघियासीं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां पंहिंजे आख़िरत लाइ को ज़ख़ीरो ऐं सामान तयारु न करे सघियासीं। उन ॾींहुं इंसान हथ हणंदा ऐं अरमान कंदा ऐं अफ़सोस कंदा ऐं अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं इहो अर्ज़ु कंदा रब्बिरजिऊन ए असांजा पालनहार हाणे असांजी अखियुनि तां पर्दा लही चुका आहिनि। असां दुनिया जी ऐं आख़िरत जी हक़ीक़त खे सम्झी चुकासीं। असांखे ख़बर पइजी वई त जेकी हयाती असां गुज़ारे आयासीं उहा ग़फ़लत वारी हयाती हुई। उहा तुंहिंजे ऐं तुंहिंजे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फर्मा बरदारी खां ख़ाली ज़िंदगी हुई। हाणे असांखे अहसासु थियो आहे हाणे असांखे वापसि मोटा पर रब छा फरमाईंदो क़ाल कल्ला हरगिज़ न ए मुंहिंजा बाना हाणे ईअं कोन थींदो हाणे ईअं कोन थींदो इन्नहा कलिमतुन हुवा क़ाइलुहा इहा ख़ाली तुंहिंजी ॻाल्हि आहे। ऐं यादि रख जेको बानू दुनिया मां निकिरी करे आलम बरज़ख में ऐं आलम बरज़ख मां आलम आख़िरत में अची पहुचे थो उन जे लाइ का बि वापसी न आहे। व मिन वराइहिम बरज़खुन इला यौम युबअसून। रब फरमाए थो दुनिया जे जहान मां जेको माण्हू निकिरी बरज़ख वारे जहान में अची वञे थो हाणे उनजी का वापसी न आहे। हाणे हुनखे वरी मौक़ियो न मिलणो आहे मोहलत न मिलणी आहे। त अज़ीज़ो दोस्तो असां वटि जेको मौक़ियो आहे जेकी मोहलत आहे अमल करण जी को समर ऐं सामान आख़िरत जो गॾु करण जी उहा तेसीं ताईं आहे जेसीं ताईं हीअ ज़िंदगी साह जी तंद हले पई जिस्म तंदुरुस्त ऐं तवानो आहे हयाती बाक़ी आहे। अखियूं ॾिसनि पियूं कन ॿुधनि पिया दिमाग़ में अकुल ऐं शऊर मौजूदु आहे हथ ऐं पेर सालिम आहिनि। अज़ीज़ो जेसीं ताईं ए नेमतूं पाण वटि मौजूदु आहिनि तेसीं ताईं वक़्तु आहे मोहलत आहे। इन मोहलत ऐं इन वक़्त खे पंहिंजे लाइ गनीमत सम्झो। जेकॾहिं ग़फ़लत सां असां हिन पंहिंजे वक़्त खे गुज़ारियो यादि रखो दुनिया जी हर ग़फ़लत जो को न को इज़ालो थी सघे थो। तव्हां जेकॾहिं नंढी उमिरि में न पढ़िया आहियो वॾी उमिरि में पढ़ी सघो था। जेकॾहिं तव्हां पंहिंजी जवानी में कारोबार या कमाई करे चार पैसा गॾु न करे सघिया आहियो त अधु उमिरि वहीअ में या वॾी उमिरि में बि कमाए सघो था। जेकॾहिं तव्हां शुरू में गुरबत जो दौर ॾिठो आहे त पछाड़ीअ महिनत करे तव्हां अमीरी बि ॾिसी सघो था। जेकॾहिं सिहत ऐं चङ भलाई मौजूदु न आहे दवा ऐं परहेज़ सां तव्हां चाक ऐं चङा भला थी सघो था। अज़ीज़ अल गर्ज़ अज़ीज़ो दोस्तो दुनिया जे हर नुक़सान जो इज़ालो दुनिया में थी सघे थो पर यादि रखो मौत खां बाद जो छलो माण्हू अल्लाह ताला जे साम्हूं वञी पेश थियो इहो अहिड़ो नुक़सान आहे जंहिंजो को इज़ालो कोन्हे। इन नुक़सान जो को इज़ालो कोन्हे। इहो नुक़सान अहिड़ो ख़तरनाक नुक़सान आहे जो उन ॾींहुं जेकॾहिं इंसान चाहे त सॼी धरती मूंखे सोन ऐं चांदी सां भरिजी मिले ऐं उहा आऊं अल्लाह खे ॾेई पंहिंजी जान छॾायां त बि जान छॾाए न सघंदो जान छॾाए न सघंदो। छा घर वारी छा औलाद छा अज़ीज़ क़रीब छा मिट माइट छा दोस्त सभु भॼंदा। यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ी
व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइदिन शअनुन युगनी। अॼु त वॾा असर आहिनि न। अॼु पंहिंजे क़बीले जो माण्हू खे आसरो आहे, अॼु पंहिंजे दोस्तनि जो बि आसरो आहे, अॼु पंहिंजे रिश्तेदारनि जो बि आसरो आहे। घणा अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे पंहिंजे दौलत ऐं कुर्सीअ जो बावर आहे, पर यादि रखो उन ॾींहुं इन्हनि मां का बि शइ माण्हू खे कमु न ईंदी, का बि शइ कमु न ईंदी। केॾो बि नाज़ कयो पंहिंजे हुस्न ऐं जमाल ते, केॾो बि नाज़ कयो पंहिंजी दौलत ते, केॾो बि नाज़ कयो पंहिंजी कुर्सीअ ते, केॾो बि नाज़ कयो पंहिंजे उहिदे ऐं मक़ाम ते, अल्लाह तबारक व ताला वटि इहे शयूं कमु न ईंदियूं। यौम ला यनफउ मालुन वला बनून इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। उन ॾींहुं न तव्हांखे तव्हांजो माल कमु ॾे, न तव्हांखे तव्हांजो औलाद कमु ॾे। हा, उहो माण्हू अल्लाह जे दरबार में सुरख़ुरु ऐं कामयाबु थींदो जेको अल्लाह ताला वटि अहिड़ी दिलि खणी ईंदो जेकी शिरक खां पाक हुजे, जेकी बिदआत ऐं खुराफात खां पाक हुजे, जेकी दिलि निफ़ाक़ खां पाक हुजे, जेकी दिलि गुनाहनि खां पाक ऐं साफ़ हुजे, अहिड़ी दिलि खणी जेको अल्लाह ताला वटि आयो उहो ई कामयाबु थींदो। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, वक़्तु अॼु अथव, वक़्तु अॼु अथव, मोहलत अॼु अथव, सुभाणे का बि मोहलत कान्हे। अॼु अमल आहे, सुभाणे हिसाब ऐं किताब आहे। इन करे रब फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ईमान वारो अल्लाह खां डिजो, वल तंदुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद, ऐं हर इंसान इहो ॾिसे ऐं सोचे त हुन सुभाणे लाइ छा तयारु कयो, सुभाणे लाइ हुन छा तयारु कयो। सुभाणे कहिड़ी? उहा सुभाणे जेकी क़ब्र में थींदी, उहा सुभाणे जेकी क़ब्र में थींदी। सुभाणे सूमर वारी न, अॼु अचरा सुभाणे सूमर थींदो। ख़ैर ख़बर त हुनजी बि कान्हे, ख़बर त इन जी बि कान्हे। इन्नल्लाह इंदहु इल्मुस्साअ, अल्लाह ताला वटि क़यामत जो इल्मु आहे। वयुनज़्ज़िलुल गैस वयअलमु मा फिल अरहाम वमा तदरी नफ्सुम माज़ा तक्सिबु गदा वमा तदरी नफ्सुम बिअय्यि अर्दिन तमूत। क़यामत जी ख़बर बि अल्लाह खे, मींहं जी ख़बर बि अल्लाह खे, माउ जे पेट में छा आहे इन जी ख़बर बि अल्लाह खे, कहिड़े इंसान जो मौत किथे अचे थो इहा बि ख़बर अल्लाह खे, ऐं कहिड़ो इंसान सुभाणे छा कंदो इहा बि ख़बर अल्लाह खे। पर क़ुरान जी इन आयत सगोरी में सूरह हशर जे इन आख़िरी रुकू में जंहिं सुभाणे जो अल्लाह साईं ज़िक्र कयो आहे, इहा सुभाणे थींदी क़ब्र में, ऐं क़ब्र वारी सुभाणे कॾहिं थींदी का ख़बर कान्हे, का ख़बर कान्हे। आगाह अपने अंजाम से कोई बशर नहीं, सामान है 100 बरस का, एक पल की खबर नहीं। सामान भले ठाहियो 100 सालनि जो, 100 सालनि जो भले सामान ठाहियो, पर हक़ीक़त याद है ज़मीन जी अल्लाह साईं या फितरत ठाही आहे। ज़मीन कॾहिं बि को खातेदार बि 100 साल खां मथे बर्दाश्त नथी करे, बर्दाश्त नथी करे। ही जंहिं पट ते पाण वेठा आहियूं, इन ते पहिरीं कहिड़ा इंसान आबाद हुआ, ॿिया हुआ। ज़मीनूं जेके पाण कायूं था उन्हनि ते केरु आबाद हो, पाण खे का ख़बर कान्हे, ॿिया हुआ। जिन जायुनि में पाण रहूं था उहे पंहिंजूं कोन्हनि। ज़मीन त 100 साल खां पोइ मालिक पंहिंजो मटे थी, उनखां पोइ दौलत, उहिदो, कुर्सी, का बि शइ दुनिया में अल्लाह साईं अहिड़ी न बनाई आहे जंहिंखे बका हुजे। पोइ छो असीं फ़ानी शयुनि जे पोयां लॻायूं? दीन इस्लाम पाण खे हलाल कमाइण खां बराबरि कोन थो रोके। हलाल कमायूं, हलाल खाऊं, हलाल इस्तेमालु कयूं, हलाल पायूं, इन्हनि शयुनि खां दीन पाण खे मना कोन थो करे। पर क़ुरान ऐं हदीस जूं आयतूं पाण खे इहो सबक़ ॾियनि थियूं त माना उन सुभाणे खे कॾहिं बि न विसार, जंहिं सुभाणे वारे सफ़र ते तोखे अकेलो वञिणो। कॾहिं ॾिठो अथव मैयत सां उनजे कंहिं ॿिए अज़ीज़ क़रीब खे लेटण जी का इजाज़त ॾिनी वई हुजे, भले मोहबत हुजे, परे कयो वेंदो आहे। खट ते अकेलो, खट ते अकेलो आहे, उनखां बाद पंहिंजी क़ब्र में अकेलो, ऐं ता क़यामत अकेलो, हिसाब ऐं किताब महिल बि अकेलो आहे, नामाए अमाल मिलण महिल बि अकेलो, ऐं पुल सिरात खे पार करण महिल बि अकेलो। जन्नत जे दरवाज़े ताईं को साथी कोन्हे। आज अगर अमल साले हूंदा, वल्लज़ीना आमनू वत्तबअतहुम दुर्रियतुहुम बीईमान अलहक़ना बिहिम दुर्रियतहुम वमा अलतनाहुम मिन अमलिहिम मिन शै। ओ ते बिश्त में मिलंदा। सूरह तूर में अल्लाह साईं फरमाए थो जन्नत जे दरवाज़े ताईं इंसान अकेलो आहे, को गॾु कोन्हे। आज अगर अमल साले हूंदा ऐं औलाद बि साले हूंदो, अल्लाह साईं क़यामत जे ॾींहुं जन्नत में उन्हनि खे उते मिलाईंदो। घरवारी अगरि सालिया मिलंदी वापसि, औलाद सालिया मिलंदो। पर जेको सफ़र असांजो मौत खां बाद अज़ीज़ो शुरू थिए थो न, उन सफ़र में पाण सां केरु बि गॾु कोन्हे, केरु बि गॾु कोन्हे।
इमाम हातिम अल असम रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा नज़र तो इला दुनिया फ़इज़ा कुल्लु शख़्सिन लहू महबूब मूं ॾिठो त दुनिया में हर हिकु माण्हूअ जो को न को महबूब आहे कंहिं न कंहिं शइ सां हुनजी मोहबत आहे कंहिंजी माल सां आहे कंहिंजी दौलत सां आहे कंहिंजी ॿनी ॿारे सां आहे कंहिंजी कहिड़ी शइ सां नाजाइज़ मोहबतूं हूंदियूं आहिनि माण्हुनि जूं पर फरमाईंदा मूं ॾिठो फ़इज़ा फ़ारक़ शख़्सुन दुनिया जॾहिं बि को माण्हू दुनिया छॾे थो फ़ारक़ अनहु महबूबु उनजो महबूब उन खां जुदा थी वञे जंहिं शइ सां उनजो प्यारु आहे उहा शइ उन खां जुदा थी वञे थी उन सां गॾु नथी हले पोइ चवे थो मूं छा कयो मूं इहो कयो जो दुनिया ऐं दुनिया जूं उहे सभु शयूं जिन खे माण्हुनि महबूब बनायो आहे मूं उन्हनि खे छॾे ॾिनो ऐं मूं अमल साले खे नेक अमल खे पंहिंजो महबूब बनायो इन लाइ त मुंहिंजो यकीन आहे त इहो जेको मुंहिंजो महबूब आहे इहो क़बर में बि गॾु हूंदो महशर जे मैदान में बि गॾु हूंदो इहो क़यामत जे ॾींहं जी सख़्तियुनि खां बि बचाईंदो पुले सिरात तां बि इहो महबूब पार कराईंदो वञी जन्नत में पुॼाईंदो मूं दुनिया जी ॿी हर शइ सां मोहबत छॾे ॾिनी त मुंहिंजा भाइरो दोस्तो पंहिंजो सुभाणे जो उहो सफ़र जंहिं सफ़र ते अकेलो वञिणो आहे जंहिं सफ़र तां वापसी न आहे उन जे लाइ पाण छा कयो आहे इन जे लाइ अॼु गौर ऐं फ़िक्र करणो ऐं असांजे उम्मत जूं अज़ीम हस्तियूं सभ खां वॾी हस्ती आहे अल्लाह जे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां वॾी हस्ती पाण करीमन जी पर पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़िक्र छा आहे सुनन इब्न माजा जी हसन दर्जे जी रिवायत आहे साहबी रसूल बयान करे थो त हिकिड़ो कज़ियो थी पवे थो जनाज़ो थी पवे थो माण्हू क़बर खोटे रहिया आहिनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उते वञी पहुचनि था पहिरीं पुछनि था त छा थियो आहे ॿुधायो वञे थो त हिकु साहबी फ़ौत थियो आहे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उते वञी पहुचनि था क़ब्रिस्तान में जेकी ताज़ी क़बर खोटी वञे पई उन ते वञी वेहनि था साहबी फरमाए थो एतिरो रोअनि था जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॾाढी मुबारक लुड़कनि सां तर थिए थी ऐं उन खां बाद फरमाईनि था या इख़वानी ए मुंहिंजा भाइरो लिमिस्ली हाज़ा फ़अइदू ही जेको तन्हाई जो घर आहे इन जे लाइ तयारी कयो ऐं ॿी रिवायत सहीउल जामे जी आहे उन रिवायत में छा आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ी ताज़ी क़बर ते आया ताज़ी क़बर जंहिंखे हिकिड़ो या ॿ ॾींहं पहिरीं दफ़न कयो वियो पाण पुछूं साहब खां ॾियो ख़बर ही माण्हू जेको हिन वक़्तु अंदरि दफ़न आहे इन जी तमन्ना छा हूंदी इन जी चाहत छा हूंदी साहब फरमायो अल्लाह उन जो रसूल बहितर ॼाणे थो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हिन क़बर में जेको माण्हू मदफून आहे न उहो अल्लाह ताला खे चवे पियो ए मुंहिंजा रब मूंखां सॼी दुनिया वठि पर मूंखे सिर्फ़ु एतिरी हयाती वरी ॾे जो ॿ रकातूं नफ़िल पढ़ी तोखे राज़ी कयां ॿ रकातूं नफ़िल पढ़ी तोखे राज़ी कयां पाण छा पिया कयूं हिते ॻाल्हि थी न पंहिंजे उलमा किराम ॻाल्हि कई त माण्हू दावा कंदा न त बाबा असीं हज़रत अली खे लक़ब ॾींदा आहिनि मौला जो मौला मददगार जे माना में सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात पर महबूब जे माना में चलो तव्हां चओ था ठीकु आहे पोइ उन निस्बत सां पंहिंजे पाण खे सॾाईंदा आहिनि मौलाई छा सॾाईंदा आहिनि मौलाई नमाज़ कोन पढ़ंदासीं रोज़ो कोन रखंदासीं तिलावत असांखां पुॼे कान मूं हिकिड़े दोस्त खे चयो दादा तव्हां बैत पढ़ंदा आहियो बल्कि चवणी ॾींदा आहियो जुमिलो हिकिड़ो चवंदा आहियो अक्सर त करबला जो पैगाम इहो आहे त पाकनि परदो न छॾियो इमामनि सजदो न छॾियो ईअं चवंदा आहियो चई असीं चवंदा आहियूं मुंहिंजो दादा माज़रत सां तव्हां में ॿई शयूं कोन्हनि न परदो न निमाज़ चईसीं ॻाल्हि सची आहे ॻाल्हि तव्हांजी सची आहे त मुंहिंजा भाइरो दोस्तो मोहबत जी दावा करणु अहले बैत सां मोहबत जी दावा करणु अल्लाह जे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत जी दावा करणु ख़ुदि अल्लाह जी ज़ात सां दावा ॾाढी आसान आहे पर अमल ॾाढो ॾुखियो त नबी साईं पंहिंजे सहाबा खे फरमायो त हिन क़बर में जेको माण्हू दफ़न आहे उहो चवे पियो त मुंहिंजा रब मूंखां सॼी दुनिया वठ पर मूंखे एतिरी मोहलत ॾे जो आउं ॿ रकातूं नफ़िल पढ़ी सघां पंहिंजो हाल छा आहे निमाज़ुनि लाइ तयारु न आहे जंहिंखे खणी तबलीग कर त हुनजो जवाबु इहो आहे त साईं हींअर कपिड़ा पाक कोन्हनि उन साॻे खे चओ त यार फलाणी जॻह ते दावत आहे अक़ीक़े जी वलीमे जी शादीअ जी चवंदो 5 मिंटनि में तयारु थियो थो सघे
5 मिनटनि में तयारु थियो थो अचे। अल्लाह अकबर। ऐं जेको जिथे आहे उनजी दावा वॾी आहे। कुल्लु हिज़्बिन बिमा लदयहिम फरिहून। क़ुर जीअं ॿुधायो आहे त इंसान खे अमल खां ॿरो आहे, बाक़ी जंहिं जाइ ते बीठो आहे उते ॾाढो ख़ुशि आहे ऐं ॾाढी हुनखे दावा आहे, ॾाढो फ़ख़ुर आहे त मियां आऊं हक़ ते आहियां, आऊं हक़ वारी जमात सां तालुक़ रखां थो, हक़ वारी जमात में अमल हूंदो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अमल ते ज़ोर ॾिनो। जेकॾहिं ख़ाली कलमो पढ़णो हुजे हा न त मके जे मुशरिकनि खे आख़िर कहिड़ी तकलीफ़ हुई। अरबी पाण खां सुठी ॼाणींदा, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ण में मिंट जो कुझु हिसो थो लॻे, पढ़ी वठंदा, पर हुनखे ख़बर हुई त अमल करणो पवंदो, ख़्वाहिशुनि तां हथ खणणा पवंदा, हीअ जेके मन मारियूं कयूं पिया छॾणियूं पवंदियूं। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, केर बि हुजे, कहिड़े बिरादरी सां बि हुनजो ताल्लुक़ हुजे, कहिड़े फ़िरक़े सां बि हुनजो ताल्लुक़ हुजे, कहिड़ी बि ज़मीन जे कंहिं बि हिसे सां, कंहिं बि ख़िते सां हुनजो ताल्लुक़ हुजे, अल्लाह ताला वटि जेको कामयाबी जो मयार आहे न उहो ईमान ऐं अमल सालिह। अल्लाह साईं सिर्फ़ु इहो ॾिसंदो त इंसान खणी छा आयो, इंसान खणी छा आयो, मूं वटि अमल खणी आयो आहे या गुनाहनि जूं भरियूं खणी आयो आहे। वमन यअतिही मुमिनन क़द अमिल सालिहाति फउलाइक लहुमुद दरजातुल उला। अल्लाह साईं फरमाए थो जेको ईमान जी हालत में आयो ऐं अमल सालिह खणी आयो, अहिड़नि ई इंसाननि जे लाइ वॾा दर्जात। नबी साईं बि असांखे इहा ई तालीम ॾिनी आहे, इहो ई सबक़ु सेखारियो आहे। क़ब्रिस्तान में वञी वञी करे पंहिंजे साहबा खे नसीहतूं, असल में असांजे लाइ, ऐं वरी सोचण जो मक़ाम इहो आहे, इबरत जो मक़ाम इहो आहे त जिन खे अल्लाह जे नबी नसीहतूं कयूं पिए, जिन खे मुक़ामनि में क़ब्रिस्ताननि ते बीही करे हदीसूं ऐं फ़रमान प्यारे पैगंबर ॿुधाया पिए, उहे हुआ ई जन्नती, उहे हुआ ई जन्नती। पाण मां कंहिंखे ख़बर कान्हे केॾां वेंदासीं, मौत खां बाद जन्नत में वेंदासीं, जहन्नम में का ख़बर कान्हे। पर सहाबा उहे अज़ीम इंसान हुआ जिन खे जेरे जी जन्नत जूं बशारतूं मिलियूं, रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। बल्कि तव्हां गौर कंदव न, क़ुर मजीद जे पहिरें सिपारे खां वठी आख़िरी सिपारे ताईं अल्लाह ताला जिथे बि ईमान वारनि जी तारीफ़ कई आहे, उन्हनि ईमान वारनि मां मुराद सहाबा, उन्हनि ईमान वारनि मां मुराद केरनि, सहाबा। पहिरियूं जेके आयतूं आहिनि सूरह बक़रा जूं, अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलाह व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ए जेके आयतूं आहिनि, ए आयतूं वेंदे सूरह अल बय्यिना जी 30 सिपारे जी जेकी सूरत आहे, उनजी जेकी आख़िरी आयत आहे, जज़ाउहुम इंद रब्बिहिम जन्नातु अदनिन तजरी मिन तहतिहा अल-अनहारु ख़ालिदीन फ़ीहा अबदा। इन खां पहिरीं अल्लाह से फरमायो इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति उलाइका हुम ख़ैरुल बरिया। ए ख़ैरुल बरिया केरनि, बहितरीन इंसान केरनि, सहाबा। त सूरह बक़रा जूं पहिरियूं आयतूं हुजनि या वरी आख़िरी सिपारे जी सूरह बय्यिना जूं आख़िरी आयतूं हुजनि, इन्हनि ॿिन्ही आयतुनि मां ऐं इन्हनि जे विच में जेके बि आयतूं आहिनि जिन में अल्लाह ताला ईमान वारनि जी तारीफ़ कई, उन मां मुराद सहाबा। पर पोइ बि फ़िक्र छा हो, फ़िक्र छा हो, पंहिंजे आख़िरत जे हवाले सां केतिरे क़दुरु परेशान रहंदा हुआ। कई वाक़ियान चंद ॻाल्हियूं करे पंहिंजे गुफ़्तगू खे ख़तमु कयां। सहाबा मज़ा हिकिड़ो अज़ीम सहाबी आहे, जंहिं सहाबी खे अल्लाह तबारक व तआला नबी अलैहिस्सलाम जी सोहबत जे तक़रीबन 2 या 2.5 सालनि में एॾो अल्लाह ताला नवाज़ियो, एॾो नवाज़ियो जो हीउ सहाबी हाफ़िज़ हदीस आहे। 5374 हदीसूं रिवायत करण वारो कमो बेश केर, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला, अज़ीम सहाबी। होॾां जन्नत जूं बशारतूं मिलियूं आहिनि। पर शरह सुन्नह इमाम बग़वी जी जेकी आहे, उन में इमाम बग़वी इहो वाक़ियो लिखियो आहे त हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जेॾी महिल पंहिंजे आख़िरी वक़्त में बीमार थिया त रोअण लॻा, बीमारी जी हालत में रोअण लॻा, जंहिं बीमारी में हुनजी वफ़ात थिए थी। उन बीमारी जी हालत में माण्हुनि पुछो त तव्हां छो रोई रहिया, तव्हां छो रोई रहिया? चवण लॻा अमा इन्नी ला अबका अला दुनिया, आऊं तव्हांजी जेकी दुनिया आहे न, इनखे छॾण ते कोन बीहरो आहियां। मूंखे दुनिया छॾण जो को बि डपु कोन्हे, को बि ख़ौफ़ कोन्हे। मुंहिंजा बच्चा, मुंहिंजा ॿार, मुंहिंजी मिल्कियत, मुंहिंजो पोयां असासो, इन्हनि शयुनि जो छा थींदो इन लाइ कोन रोआं। या वरी मूंखे दुनिया छॾण जो को ग़म कोन्हे, बल्कि आउं रोआं इन लाइ थो त
ऐं रुआ हिन शइ ते त मुंहिंजो अरमान हिन ॻाल्हि ते आहे त मुंहिंजो जेको सफ़र आहे उहो ॾाढो डिघो आहे ऐं मुंहिंजो ज़ादिरा तमामु थोरो इन अबका अला क़िल्लति ज़ादी वबोद सफ़री ऐं इन शइ ते रवां थो त मुंहिंजो ज़ादिरा यानी सफ़र जो सामान तमामु थोरो आहे सफ़र तमामु डिघो आहे आख़िरत जो सफ़र हाणे इहो आलम आहे इहो फ़िक्र आहे उन सहाबी जो जंहिं सहाबी खे अलाह ताला एॾो नवाज़ियो जो सहाबा मां सभ खां वधीक रिवायतूं ऐं हदीसूं जंहिं सहाबी खे यादि हुयूं उहे अबू हुरैरा रज़ी अलाह ताला 5374 हदीसूं ऐं तव्हां जेॾीमहिल सहाबा जे नाले सां शागिर्द रिवायतूं पढ़ंदा आहिनि तव्हां केॾीमहिल अची हदीस जे सबक़ में वेहो तव्हां ॾिसंदव त बार बार जंहिं सहाबी जो नालो अचे थो अबू हुरैरा रज़ी अलाह ताला बार बार अन अबी हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार सहाबी जो नालो हाफ़िज़ुल हदीस सहाबी मूंखे ॿुधायो त जंहिं माण्हूअ सिर्फ़ु कलमो पढ़ियो हुजे इख़लास सां ऐं तौहीद ते क़ाइमु रहियो हुजे उन जे बारे में एॾी वॾी बशारत आहे त उहो जन्नती आहे पर जंहिं अज़ीम सहाबी जे क़ल्ब में जंहिंजे दिलि में तक़रीबन 5000 हदीसूं महफ़ूज़ हुजनि उनजो दर्जो ऐं मक़ाम घटि हूंदो उनजो रुतबो को घटि हूंदो पर इहो फ़िक्र हो ऐं कंहिं चवण वारे बिल्कुलु सही चयो आहे त असां में ऐं सहाबा में इहो फ़र्क़ु आहे त वो अमल करके भी रोते थे हम कुछ भी नहीं करते तब भी हंसते हैं असां कुझु बि कोन्हे असां वटि ठल्ला आहियूं सफ़ा अल्लाह माफ़ करे क़यामत ॾींहुं अक़ीदो ऐं इत्तिबा सुन्नत वॾी ॻाल्हि आहे पर पंहिंजूं जंहिं महिल निमाज़ूं चेक थींदियूं न त बि कम लथल हूंदा रोज़ा चेक थींदा कम लथल हूंदो ज़कात ऐं ख़ैरात जो मामिलो चेक थींदो कम लथल हूंदो हलाल ऐं हराम ख़ासि करे अॼोके दौर जे माण्हुनि जो चेक थींदो कम लथल हूंदो त बि मुतमइन आहियूं त नबी साईं जी शफ़ाअत असांखे छॾाईंदी ऐं वरी अहिड़ा बि आहिनि जेके ईअं चवंदा त बाबा असांखे कलंदर छॾाईंदो अहिड़ा बि आहिनि जेके चवंदा असांखे भिटाई छॾाईंदो वरी अहिड़ा बि आहिनि जेके चवंदा आहिनि त असांखे हज़रत अली छॾाईंदो ऐं दोस्तनि इन मौज़ूअ ते तव्हांखे अजब ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ी हदीस घड़ी पाए ऐं पंहिंजे फ़िरक़े जे माण्हुनि खे उहा हदीस ॿुधाईंदा बि आहिनि हदीस आहे हुब्बु अली ला यदुरु मा सय्य अली साईं जो जेको हुबदार आहे उहो केॾा बि गुनाह करे हुनखे कुझु कोन थींदो केॾा बि गुनाह करे हुनखे कुझु कोन थींदो हदीसूं घणे बाक़ाइदा माण्हुनि जा अक़ीदा ख़राब कया अथनि हालांकि जिन सहाबा खां ऐं जिन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अज़ीम साथियुनि खां पाण खे दीन मिलियो आहे जेके अमल जे आला मक़ाम ते फ़ाइज़ हुआ पर ईमान जे बि आला मक़ाम ते फ़ाइज़ हुआ ईमान हुननि जो एॾो आला ऐं उत्तम हो जो अल्लाह साईं फरमायो फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ ॾींहं क़यामत ताईं जेके इंसान ईंदा जेसीं ताईं हुनजो ईमान सहाबा जे ईमान वारो न हूंदो हुनखे हिदायत ई कान मिलंदी उनजे बावजूद फ़िक्र छा आहे उनजे बावजूद इन्हनि सहाबा जो जी उन ई परेशानी चाहे जो आख़िरी वक़्त में उन्हनि हमेशह इहा उन्हनि जे दिलि में परेशानी रही आहे इहो उन्हनि जे दिलि में हिकिड़ो ग़म ऐं फ़िक्र रहियो आहे त असांजो अलाए छा थींदो हालांकि बशारतूं मिलियूं मूं तव्हांखे ॿुधायो त हिते त माण्हू कूड़ियुनि बशारतुनि ते ख़ुशि आहिनि कूड़ियुनि बशारतुनि पीर चवंदा आहिनि पंहिंजे मुरीदनि खे त बाबा तव्हां कुझु बि न कयो बसि असांजी बैत में अचो असांखे ॾन पट रसायो अॻिते असीं तव्हांखे छॾाए वठंदासीं हालांकि क़ुर ॿुधाए थो जॾहिं अल्लाह तबारक व ताला जिन जी पैरवी कई वई ऐं जिन पैरवी कई ॿिन्हिनि खे गॾु कंदो ऐं पुछंदो त ॾियो ख़बर छा हिननि खे तव्हां गुमराह कयो हो हिननि खे तव्हां चयो असांजे पोयां हलो त उहे सभु हथ मथे खणंदा सभु चवंदा इन्ना कुन्ना अन इबादतिकुम लगाफ़िलीन असां गाफ़िल हुआसीं अल्लाह असांखे ख़बर कान हुई असां कोन चयो हाणे मूंखे ॿुधायो जिन न चयो हूंदो उहे हथ मथे खणंदा जिन चई अक़ीदा ख़राब कया हुनजो असरु छा थींदो त अज़ीज़ो दोस्तो कंहिं भुल में न रहो कंहिं बि भुल में न रहो कंहिं ख़ुशफ़हमी में न रहो जहिड़े नमूने सां दुनिया जी का बि शइ महिनत ऐं कोशिशि खां सवाइ नथी मिले आख़िरत बि महिनत ऐं कोशिशि खां सवाइ कान मिलंदी मन कान युरीदुल आख़िरत वसअ लहा सअयहा वहुव मुमिनुन फउलाइक कान सअयुहु मशकूरा क़ुर वाज़े थो ॿुधाए जंहिं आख़िरत जो इरादो कयो ऐं पोइ उन लाइ अहिड़ी महिनत कई जंहिं महिनत करण जो हक़ आहे उहो ई कामयाबु त कंहिं बि ख़ुशफ़हमी में अदा न रहो
कंहिं बि ख़ुशफ़हमी में न रहो त मरण खां बाद सभु कुझु आसान आहे, ईअं कोन अथव। सहाबा जहिड़ा अज़ीम इंसान उहे बि फ़िक्रमंद रहे। हज़रत उमर फरमाईंदा त जेकॾहिं क़यामत ॾींहुं अल्लाह ताला इहो ऐलान करे त सभु जन्नत में वेंदा, हिकिड़ो इंसान दोज़ख में वेंदो, मूंखे डपु हूंदो त मतां आऊं न हुजां, मतां आऊं न हुजां। हालांकि होॾां छा आहे, होॾां संदन मर्तबो हुयो आहे, संदन मक़ाम हुयो आहे त ॿिया सभु मुरीद आहिनि ऐं उमर कहिड़ा मुराद आहे। मुरीद कीअं, ॿिया सभु चाहण वारा नबी साईं जा, पंहिंजे चाह में आया, कलमो पढ़ियो, पर उमर मुराद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उमर खे वरी हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण चाहियो, अल्लाह ताला पाण चाहियो, अल्लाह जे रसूल पाण चाहियो, ऐं तॾहिं उहे मुस्लमान थियो। उनजे बावजूदि फ़िक्र इहो आहे जो पाण फरमाईंदा जेकॾहिं क़यामत ॾींहुं इहो ऐलान थिए त सभिनि खे माफ़ी आहे, हिकिड़े माण्हू खे माफ़ी कान्हे, मूंखे डपु हूंदो आऊं न हुजां। हालांकि पंहिंजो इहो अक़ीदो आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़बर मुबारक खां वठी करे नबी साईं जे मुसल्ले ताईं जेकी जॻह आहे, इहे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ आहे। ऐं नबी साईं सां गॾु इन जन्नत जे बाग़ में 2 सहाबी आराम फरमान, हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं ॿियो हज़रत उमर फारूक, जेके दुनिया में ई जन्नत जे बाग़ में सुता पिया आहिनि। उन्हनि जे जन्नती हुजण में को शक आहे? को शक कोन्हे, को शक कोन्हे। पर फ़िक्र इहो हो, पाण फरमाईंदा त जेकॾहिं इहो ऐलान थिए त बि मूंखे ख़ौफ़ हूंदो। ऐं ॿिए पासे वरी ईअं बि फरमाईंदा हुआ त मूंखे इहो बि यकीन आहे जेकॾहिं अल्लाह साईं फरमाए त सभु दोज़ख में वेंदा, हिकिड़ो जन्नत में, त मूंखे यकीन हूंदो त उहो हज़रत उमर हूंदो, उहो आऊं हूंदुसि। त अज़ीज़ो दोस्तो, ॻाल्हि इहा आहे त कंहिं ख़ुशफ़हमी में न रहो, पंहिंजी हीअ जेकी हयाती आहे इनखे गनीमत सम्झो, इन में ई जेको कुझु करिणो आहे हिते करिणो आहे। मौत खां बाद का शइ न आहे, मौत खां बाद का शइ न आहे। आख़िरी ॻाल्हि कयां, पोइ दोस्त वरी पाण वटि कंदा आहिनि जुगाड़। पाण पाकिस्तानी आहियूं, जुगाड़ पाण घणो कंदा आहियूं हर शइ में। जुगाड़ पंहिंजो शौक़ु आहे वॾे में वॾो, हर शइ में पाण जुगाड़ ॻोल्हींदा आहियूं। पोइ हयाती में न अक़ीदो सही हुअसि, न अमल सुन्नत जे मुताबिक़ हुअसि, न निमाज़ हुअसि, न रोज़ो, का शइ कान आहे। पोइ जुगाड़ कंदा आहियूं। जुगाड़ कहिड़ो कंदा आहियूं? उनखे क़ुर शरीफ़ जे ख़तमे जो ईज़ी लोड मोकिलींदा आहियूं। अदा इहो ईज़ी लोड कार कोन्हे, इहो ईज़ी लोड कार कोन्हे, इहो ईज़ी लोड हमरा खे पहुचंदो ई कोन्हे। ऐं जिन खे घुराए तव्हां खाधो खारायो था न, उन्हनि जो ॾींहुं सुठो निकिरी वञे थो। उहे पोइ उते ई निकिरी ख़तमे मां निकिरी चवंदा आहिनि या इलाही को वॾेरो मार, भला वॾेरो न त नंढेरो ई मार, पर असांजो ॾींहुं न खार। इहो उन्हनि जो ढव अथव। मैयत खे कुझु कोन थो मिले न, मैयत खे जेकी कुझु मिलंदो उहो ई मिलंदो जेको पंहिंजी हयाती में करे वियो। नबी साईं जेके 3 शयूं बयानु कयूं आहिनि न सही मुस्लिम जी हदीस में, उहे 3 शयूं तव्हां गौर कंदव त हयातीअ में करण जूं आहिनि, मौत खां बाद करण जूं कोन्हनि। नबी साईं फरमायो इंसान दुनिया मां वञे थो, हुनखे अजर सवाब जो हुनजो खातो बंदि आहे, सवाब नथो पहुचे। 3 शयुनि जो सवाब हुनखे पहुचे थो। सदका जारिया जो को बि अमल करे वियो, का मस्जिद ठाराए वियो, को मदरसो ठाराए वियो, का अस्पताल ठाराए वियो, ॿियो को बि सदका जारिया जो कमु करे वियो, बनी आहे प्लाट आहे उन में घस ॾेई वियो, माण्हुनि खे घटी ॾेई वियो, को बि अहिड़ो सदका जारिया जो कमु करे वियो, इन जो सवाब मरण खां पोइ मिलंदुसि। नंबर ॿ, इल्मु छॾे वियो, हाफ़िज़ हो, आलिम हो, शागिर्द पढ़ाई, उन्हनि खे तयारु कयईं, या हाफ़िज़ आलिम त कोन हो पर मदरसे जो अॻुवाण हो, उते ख़र्च कई, मिसकीननि जा ॿार जेके पढ़ंदा हुआ उन्हनि ते ख़र्च कई, उन्हनि खे पढ़ाई, त इन जो हिसो थी वियो। हाणे इन जो सवाब बि हिनखे मिलंदो रहंदो। ऐं 3 शइ नबी साईं फरमायो त सालेह औलाद, सालेह औलाद जंहिंजी सुठी तरबियत करे वियो, जिन खे अक़ीदो सेखारे वियो, जिन खे सुन्नत सेखारे वियो, जिन खे नमाज़ सेखारे वियो, रोज़ो सेखारे वियो, ज़कात ऐं ख़ैरात जी तलक़ीन करे वियो, ऐं जिन खे हलाल ऐं हराम, जाइज़ नाजाइज़ सम्झाए ऐं सेखारे वियो। हाणे उहे जेके नेकियूं कनि पिया उनजो सवाबु उनखे मिलंदो रहे थो, उनजो सवाबु उनखे मिलंदो रहे थो मरण खां बाद। त अज़ीज़ो दोस्तो, जेकी करिणो आहे हयाती में करिणो आहे। ईसाल सवाब जा इहे जेके 3 गस या 3 तरीक़ा आहिनि, इहे बि माण्हू खे फ़ाइदो तॾहिं ॾींदा जॾहिं हयाती में करे। बाक़ी वफ़ात खां बाद तव्हां भले लख ख़तमनि जो उनखे ईज़ी लोड मोकिलियो कोन पहुचंदो। हीउ पाण वटि हाला में पढ़जंदो आहे ख़तम तक़रीबन हर साल। कंहिंजे लाइ था पढ़नि मूंखे ख़बर कान्हे, छो था पढ़नि या मूंखे ख़बर कान्हे, पर हिकिड़ो मौली साहिबु गुज़िरियल हफ़्ते बि 2 या 3 कारी साहिब शुरू थिया, हिकिड़े 15 सिपारा पढ़िया, ॿिए वरी 15 सिपारा पढ़िया, ख़तमूं बि ॾिनऊं, जंहिंखे बि ॾिनऊं उन्हनि खे बहरहाल कोन पहुतो। इहो आऊं कोन थो चवां, इहो अलाह जो कलाम आहे
या प्यारे पैगंबर जी हदीस ऐं सुन्नत जी तालीम आहे त जॾहिं इंसान दुनिया में वञे तो उनखे का बि शइ ॿी फ़ाइदो कान थी ॾे। कोई टीजा चालीहा जुमाणा असांजे हिकिड़ो मैयत फौत थी वियो, पोइ हुनजे वारसनि खे चऊं त साईं 7 जुमा थींदा ऐं हर जुमे ते 7 ताम ई खाराइणी पवंदी, इन खां अलावा तव्हांजो मैयत बख़्श कोन थींदो। पोइ हिकिड़ो हो उन्हनि में वाह बि ची मरी वियासीं, माण्हू बि असांजो वियो चटी बसांदे, माण्हू बि असांजो वियो चटी बसांदे। पोइ उनखे ॿिए वॾे भाउ मठ करायो त मठ कर ख़्वार थो करी पंहिंजी माउ मरी वई आहे। माण्हू चवंदा भेण अहिड़ा कंजूस आहिनि माउ ते ख़त्मु कोन था कनि, पर ॻाल्हि त हुन वीचारे सही कई, ॻाल्हि त ग़लति कान कई त भेण माण्हू बि असांजो वियो चटी बसांदे। नबी साईं जी तालीम छा आहे? 3 ॾींहं जंहिं घर में कज़ियो थियल आहे तव्हां खाधो पहुचायो। असीं वरी वेंदा आहियूं उते माशाल्लाह रानू खाईंदा आहियूं, हीअं बिरयानियूं, साईं मुंहिंजा थधा बोतलूं चांहियूं मिनरल वाटर, ॿुॾी मरण जो मक़ाम, सच पुछो ॿुॾी मरण जो मक़ाम। 3 ॾींहं जेको आहे सो मैयत जे घर में असांखे कोशिशि करे खाधो रसाइणो, मैयत खे उहो ई फ़ाइदो ॾींदो जेको पंहिंजी हयाती में करे। हा जनाज़ो पढ़णो आहे, जनाज़े में वधि माण्हू पहुचनि। नबी साईं जी हिकिड़ी हदीस आहे 40 माण्हू, ॿी में आहे त 100 माण्हू जंहिं जनाज़े में आया ऐं तौहीद वारा आहिनि उहे माण्हू, ऐं उहे दिलि सां उनजे लाइ दुआऊं घुरंदा अलाह मैयत खे बख़्शे। पाण खे त ख़ैरनि सां दुआऊं यादि कोन्हनि, दुआऊं यादि कोन्हनि। अज़ीज़ो दोस्तो ॻाल्हि डिघी थी वेंदी, असांजा मौज़ूद महिमान इंतज़ार में आहिनि, ऐं पंहिंजी गुफ़्तगू खे ख़तमु कयां थो। मुंहिंजी सॼी ॻाल्हि जो ख़ुलासो इहो आहे ऐं आख़िरी सबक़ु ऐं पैगाम इहो आहे त जेकी करिणो अथव हिते करे वठो, जेकी करिणो अथव हिते करे वठो। हयातीअ में बि इंसान खे उनजा पंहिंजा अमल फ़ाइदो ॾियनि था ऐं वफ़ात खां बाद उनखे पंहिंजी कमाई कमु ॾींदी। ॿी का बि शइ, दुनिया जो माल, दुनिया जी दौलत, दुनिया जूं ई शयूं जेके पाण गॾु कयूं था, इन्हनि मां का बि शइ पाण खे कमु न ॾींदी। इहे सभु शयूं हिते रहिजी वेंदियूं। जेको माण्हू खे कमु अचण वारी ॻाल्हि आहे या जेको हुनजे लाइ फ़ाइदे वारी शइ आहे उहे हुनजा साले अमल आहिनि। अलाह साईं फरमाए थो अल माल वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहातु खैरुन इंद रब्बिका सवाबुन व खैरुन अमला। माल ऐं औलाद हिते रहिजी वेंदो। तव्हांजे आख़िरत लाइ बाक़ी रहण वारी शइ जंहिंमें तव्हां का उमेद बि करे सघो था, जंहिंमें तव्हांजे लाइ अजर ऐं सवाब बि आहे, उहे तव्हांजा नेक अमल आहिनि। अलाह साईं खां दुआ आहे त नेक अमाल खे अलाह ताला इख़्तियार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह तबारक व ताला तव्हां सभिनी भाउरनि जो हिते अचणु वेहणु पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। सभिनी दोस्तनि खे भाउरनि खे गुज़ारिश आहे त हीअ जेके हाणे असांजा ख़िताब थियण वारा आहिनि इंतिहाई अहम ख़िताब आहिनि, लिहाज़ा हेॾां होॾां घुमण फिरण जे बजाए दिलि जमई सां ऐं पूरी तवजो सां हिते तव्हां तशरीफ़ रखो। इंशाअल्लाह हिन मजलिस जा हाणे अहम तरीन ॿ ख़िताबात थींदा। अलाह तबारक व ताला असां सभिनि खे जेकी कुझु बयानु थियो आहे उनखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं इन्हनि शयुनि ते सही माना में अमली तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन व आख़िर।